मेहड़ लॻे सोढर ऐं खोसा बिरादरी विच में पाणी जे वारे तां हलंदड़ तकरार तेज़ थी वियो। सोढर बिरादरी जे माण्हुनि पारां हिक ॼणे खे गिरफ़्तार करे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मुख़्तियार सोढर, सजण राजा, मुला शफ़ी, अली अकबर ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची पुलिस ऐं बासर जे ॾाढियनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हिन मौक़े ते हिननि जो चवणो हो त देव बंबरो में हुननि जी 40 जरिब ज़री ज़मीन आहे, जिते मुख़ालिफ़ जवाबदारनि मोहम्मद ख़ान, मुश्ताक, सजण ऐं ॿियनि ॾाढ करे पाणी जो रस्तो बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबु उन्हनि जी आबाद ज़मीन ग़राबाद थी वई आहे ऐं उन्हनि मथां कूड़ा केस बि दाख़िल कराया विया आहिनि। 40 जरिब मुंहिंजा बंदि कयूं, पाणी मुंहिंजा 40 जरिब ग़राबाद थो करे, मुंहिंजे बचनि जी रोज़ी ते लत ॾेई वेठो आहे, चवे थो त बसि तुंहिंजे बचनि जी रोज़ी मूं वटि कान्हे का, हिते अचू ई तूं बनीअ ते न मुर्गो मुंहिंसां वेहण खां लठियूं कुआड़ियूं खणी खलकूं विहारियूं वेठो आहे, चवंदे भाउ बि मुंहिंजो हाणे बंदि कराए छॾियो अथई, उहो भाउ बि मुंहिंजो लिकाए छॾियो अथनि, उहो नथो ज़ाहिर थिए, अलाए काॾे ग़ैब करे छॾियो अथनि। 50,000 था घुराइण, मां ग़रीब 50,000 काथों भरियां। हुननि इल्ज़ाम हयो त 5 ॾींहं अॻु फरीदाबाद जे SHO उन्हनि जे भाउ अख़्तियार सोढर खे गिरफ़्तार कयो ऐं खेसि आज़ादु करण लाइ 50,000 रिश्वत घुरी आहे। हुननि मुतालबो कयो त उन्हनि जे गुम थियल हमराह खे ज़ाहिर कयो वञे ऐं उन्हनि जे मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk